अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में बहलीकार आवाया सायरा सुमरो इन बुलेटिन में सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। कराची में दहशतगर्दी रेंजर्स कैंप ते हमलो, 3 दहशतगर्द मारिजी विया। अफगान दहशतगर्द गिरफ्तार। ISPR जो चवण आहे त भारतीय हिमायत याफ़्ता तंज़ीम जी दहशतगर्दन रेंजर्स कैंप ते हमलो कयो। मुख्य गेट ते धमाके बैदि अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई। सिक्योरिटी फोर्सेस जी बरवक़्त जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्दी मारिजी विया। एक ज़ख़्मी अफगान दहशतगर्दन खे गिरफ्तार कयो वियो। ISPR जो वधीक चवण आहे त फायरिंग जी ॾे वठ में रेंजर्स जा 3 जवान शहीद थी विया। इलाइक़े में क्लीनियर्स ऑपरेशन कयो वियो। दहशतगर्दन जे ख़ात्मे ताईं कार्रवाई जारी। सदर वज़ीर आज़म पारां कराची में रेंजर्स कैंप ते दहशतगर्दन जे हमले जी मज़म्मत। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बहादुर जवाननि जी क़ुर्बानीनि खे क़ौम कॾहिं बि फ़रामोश न कंदी। गैर मुल्की सरपरस्ती में सरगर्म दहशतगर्द अंसर पंहिंजे नापाक इरादनि में कामयाब न वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दनि जे हमले खे नाकाम बणाइण ते कानून लागू कंदड़ इदारनि खे ख़िराज तहसीन पेश करियूं था। दहशतगर्दी जे हर फितने जो पूरी कुवत सां ख़ात्मो आंदो वेंदो। फील्ड मार्शल पारां हमले में शहीद जवाननि खे ख़िराज अक़ीदत पेश। वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। सैयद आसिम मुनीर चयो आहे त क़ौम जी हिफ़ाज़त में क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत बणाइनि थियूं। पाकिस्तान पंहिंजे जवाननि जी शहादत जो बदिलो वठण लाइ हमले जी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। खैरपुर वेझो बमबहादुरनि में ज़मीन जे तक में जेड़ो फायरिंग में गुलाम मोहम्मद बमरो मारिजी वियो। वाक़े ख़िलाफ़ वारिस सरापा एहतिजाज। औरतुनि ऐं मर्दनि पारां मक़तूल जो लाश SSP ऑफिस आॾो रखी धरणो। वारसनि जो चवण आहे त नौजवान खे धारे जा विरादी जे जवाबदारनि पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वई। मेमण ॻोठ में 17 वरनि जे असलम मेमण पाण मथां पेट्रोल हारे पाए ॾिनी। अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि हसाईंदे फौत। मड़ घर पहुचण ते कोरां। वारसनि जो चवण आहे त नौजवान घरू परेशानियुनि सबबि ख़ुदकशी कई आहे।